जय श्री राम, जय जय समाधि वारा। गुरु जी मुझकी प्यारी भागवान साध संगत, परमात्मा जी जेका ही रचना ही संसार जो रचियल आहे, हिन संसार में हर माण्हू भांत भांत जो माण्हू हूंदो आहे, हर क़िस्म जो माण्हू हूंदो आहे। कोई माण्हू प्रभु सां रमियो पियो हूंदो आहे, ॾींहुं राति पूजा तपस्या सत्संग वग़ैरह, ऐं कुछ माण्हू भगवान खां एतिरो परे हूंदा आहिनि जो महीननि जा महीना न भगवान यादि आहे, न दरबार, न कुझु यादि आहे। जीअं पंज आङुरियूं बराबरि न हूंदियूं आहिनि, तीअं संसार में बि हर माण्हू बराबरि न आहे। असां सोचींदा आहियूं त मां सॼो ॾींहुं भॻवान खे पूॼां थो पियो, भॻवान खे यादि कयां थो पियो, विर्त रखां थो, नेम कयां थो पियो, लेकिन पोइ बि मुंहिंजी नथी पुॼे। ऐं कुझु माण्हू चवंदा बि आहिनि असांखे, केॾी महिल सभु कुझु हाराए वेंदा आहियूं या हथनि मां निकिरी वेंदो आहे सभु शइ। त पोइ कुझु माण्हू जेके हूंदा आहिनि, जेके भॻवान मन नास्तिक उनखे चऊं, उहे भॻवान खे न आहिनि मञींदा, उहे चवंदा आहिनि अरे छा थियो, सॼो ॾींहुं भॻवान खे यादि करे थो पियो, माला जपे थो पियो, मंदरु वेंदो पां, विर्त नेम रखंदो पियो आहे, छा थींदो त कुझु न ई पियो, भॻवानु ॾेईंदो न पियो कोई बि। कुझु अहिड़ा आहिनि जेके भॻवान खे न आहिनि मञींदा, उहे चवंदा आहिनि सभु कुझु फलाणो भॻवानु आहे, फलाणो भॻवानु आहे, हे असांजो हे भॻवानु आहे, असां हुन भॻवान खे न मञींदा आहियूं। कुझु त इहे बि चवंदा आहिनि त जेको राम आहे इहो राम उहो न आहे। छो जो माण्हू कंहिं पुस्तक वेद या कंहिं संत खे ॿुधा न आहिनि, उनको सम्झा न आहिनि, बसि जेको माण्हू आम को ॿुधो उहो ई अॻिते वधाए छॾींदा आहिनि। त जीअं हिकिड़ी मिसलण हूंदी आहे, कंहिं ग्रुप में काई वीडियो आई, पोइ उहो वीडियो सही आहे या न आहे, हेठो लिखियलु हूंदो आहे हिन खे ग्रुपनि में शेयर कयो, त पोइ माण्हू कई अहिड़ा हूंदा आहिनि जेके वीडियो ॿुधंदा ई न आहिनि, ॾिसंदा ई न आहिनि, स्पष्ट बि न आहिनि कंदा, बसि उहो उनखे दॿाए ॿियनि ग्रुपनि में ठड़ ठड़ करे मोकिलींदा आहिनि। पोइ जेॾी महिल ख़बर पवंदी आहे त हे जेको आहे न वीडियो जेका हीअं हुई, उहा कोई चवंदो आहे वा तूं हे छो वीडियो कई, हिते ग़लति हुई वीडियो, सही न हुई वीडियो, तूं कीअं मोकिले छॾी। पुछंदा अरे यार त मां वीडियो ॾिठी न, बसि ईअं ई मां ग्रुपनि में मोकिले छॾी। पोइ माण्हू बि असां ईअं आहियूं, कोई ॿुधाईंदो, कोई चवंदो हे हीअं आहे हीअं आहे, त पोइ उन ते माण्हू भॻवान खे छॾे करे उनजे कढ लॻी वेंदो आहे। ऐं कई अहिड़ा आहिनि जेके चवंदा आहिनि त बाबा जीअं हरनाकश चयो हुयो त भॻवानु ॿियो कोई न आहे, मां भॻवानु आहियां। पोइ उनखे माण्हू चवंदा आहिनि हे फलाणो भॻवानु, हे भॻवानु। सतगुरु जेको हूंदो आहे
सत माना सचो, गू माना अंधेरो, रू माना रोशनी। जेको असांखे ग़लति अंधेरे मां कढी करे सच जी रोशनी ॾेखारे उहो गुरू हूंदो आहे। संत महात्मा जे गुरू हूंदा उहो पाण खे पूजंदा न आहिनि त तव्हां मूंखे पूॼो, मुंहिंजी आरती उतारियो, मुंहिंजो नाम सिमरन कयो, कॾहिं बि न। कई असांजा अहिड़ा महापुरुष थिया जेके उन्हनि सिर्फ़ु इहो ई चयो अथव भॻवान खे यादि कयो, भॻवान खे पूॼो, भॻवान खे सिमरियो, सभु कुझु उहो ई आहे। लेकिन कुझु माण्हू चवंदा आहिनि त मां ई भॻवानु आहियां, हरनाकश वांगुरु। पर हरनाकश जेतिरो बि चयो मां भॻवानु आहियां, उहो भॻवानु बणी न सघियो। तीअं ई जेॾी महिल हिरोशिमा ते, जापान ते न्यूक्लियर बम जेको किरियो हुयो, जंहिंमां 70% जेके बिल्डिंगां ख़तमु थी वियूं, 80-90% माण्हू ख़तमु थी विया, ऐं जेके माण्हू 10% बचिया बि उहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में पइजी विया। पोइ उन न्यूक्लियर बम खे अमेरिका जंहिं बणायो, उन जेॾी महिल ॿुधो त हेतिरा माण्हू माना 90% माण्हू मरी विया आहिनि, 70% बिल्डिंगा तबाह थी आहिनि, उहो हैरान थी वियो। उहो चए पियो त मां ॾाढी ग़लती कई आहे त इहो बम बणाए छॾियो। मूंखे उमेद न हुई त इहो बम एतिरो घणो ई असरु कंदो। मां सोचियो त थोरो बम आहे, कुझु माण्हू उहो थींदा, कुझु हिरासमेंट थींदी, कुझु माण्हू मरंदा, कुझु बिल्डिंगा थी, जो मूंखे इन शइ अंदाज़ो न हुयो। तीअं ई असां बि जीवन में अहिड़ो कुझु करे वेंदा आहियूं जंहिंमें असांखे अंदाज़ो न हूंदो आहे। कुझु असां वीडियो जीअं मोकिले छॾंदा आहियूं, अंदाज़ो न हूंदो आहे त हीअ वीडियो एॾी उहो थी वेंदी। या कुझु माण्हू ॾिसो, कई अहिड़ा आहिनि माण्हू कुझु खेरदे खेरदे कुझु ॻाल्हि करे वेंदा, अल्फाज़ ॻाल्हाईंदा, उनजी वीडियो वायरल थी वेंदी आहे। उहे हैरान थियनि, चवंदा मां अहिड़ी काई ॻाल्हि कई त न, मां सोचियो न त मुंहिंजी वीडियो वायरल थी वेंदी। त जॾहिं अर्जुन युद्ध जे मैदान में ईंदो आहे, मैदान में बीह करे भॻवानु कृष्ण खे चवंदो आहे त मुंहिंजो रथ जेको आहे उहो ॿिन्हिनि फ़ौजनि जे विच में मूंखे बीहाए वञी करे, कौरवनि ऐं पांडवनि जे में। भॻवान जो रथ विच में बीहाईंदो आहे, हिकु पासे कौरव हिकु पासे पांडव। त उहो सोचींदो आहे भॻवानु त अर्जुन हाणे छा कंदो। जेॾी महिल अर्जुन ॾिसंदो आहे त जेके कौरव आहिनि जंहिंसां मां विढ़ण जे लाइ आयो आहियां, उन में मुंहिंजो चाचो, मामो, ताऊ, ॾाॾो, मिट माइट, जंहिं मूंखे नंढे बचपन खां पालियो गोदी में, मां उनखे मारणु आयो आहियां। त उन टाइम पंहिंजो गांडीव धनुष फिटी कंदो आहे ऐं भॻवान खे चवंदो आहे त भॻवानु मां ही पंहिंजनि खे न मारे सघंदो आहियां, मां जंग न विड़ी सघंदो आहियां। भॻवानु कृष्ण चएसि थो, अर्जुन तूं हे पंहिंजनि खे नथो मारे, तूं मारे थो पापियुनि खे। करण वारो मां ई आहियां, हिननि सभिनि खे मारींदुमि मां, महाभारत मां करायां थो, इन्हनि सभिनि खे मां मारे करे इन्हनि खे उद्धार कंदुमि इन्हनि जो मां, बसि ज़रियो तूं आहे। जॾहिं पूरी गीता ॿुधाईंदो आहे, भॻवानु गीता साहिब ॿुधाईंदो आहे अर्जुन खे, तॾहिं अर्जुन वञी करे उहो युद्ध कंदो आहे। जेको गीता साहिब जो पहिरियों पेज हूंदो आहे, उन ते
भॻवानु हिकु हथु घोड़नि जी वागनि में हूंदो अथसि ऐं ॿियो इशारो कंदो आहे अर्जुन ॾे। चएसि थो अर्जुन जीअं घोड़े जी वाॻा मुंहिंजे हथ में आहिनि तीअं पंहिंजो मन मूंखे ॾेई छॾ। तीअं असांजे जीवन में चाहे बिगड़े थी चाहे बणे थी, हू करण वारो भॻवानु आहे, हू कृष्ण आहे। असां ज़रियो आहियूं। जॾहिं असांजो कोई दुख ईंदो आहे या असांखे घाटो थींदो आहे, पोइ असां चवंदा आहियूं त भॻवानु मां सां छो कयो, मुंहिंजो घाटो छो कराए छॾियो। पर जॾहिं असां कमाईंदा आहियूं, नफ़ो थींदो आहे, कामयाबु थींदा आहियूं, पोइ चवंदा आहियूं अरे हे त मुंहिंजी पंहिंजी कामयाबी, मां हीअं कयो हुउमि, मां हीअं कामयाबु थियो हुउमि, मां हे महिनत कई हुई, ॾींहुं राति मां महिनत कई तॾहिं वञी करे मां कामयाबु थियो। पोइ जॾहिं वरी उहा कामयाबी, वरी उहा जेका हार हूंदी आहे, कामयाबी हूंदी आहे, जीवन जो जेको पड़ाव हूंदो आहे, ऊचाई हूंदी आहे, उहो वरी ढलान ते अची वेंदी आहे, वरी असां हाराए वेंदा आहियूं, वरी पैसा ई सभु ख़तमु थींदा आहिनि, सभु कुझु थींदा, पोइ वरी असां चवंदा आहियूं इहा ॻाल्हि भॻवानु ईअं छो थियो। त छा आहे, जीवन जी जेका उतार चढ़ाव आहे ईअं ई हलंदो रहंदो। ॾींहुं थींदो आहे, शाम थींदी आहे, राति थींदो आहे, वरी सुबुह ॾींहुं ईंदो आहे। तीअं ई दुखु ईंदो, तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, वरी दुख ख़तमु थी करे वरी ख़ुशी ईंदी आहे। पर असां विचलित थी वेंदा आहियूं त हीअं छो थियो, हे छा लाइ थियो। पर ही संसार जो नियम आहे, इहो थींदो रहंदो। कॾहिं ख़ुशी कॾहिं ग़म असांजे जीवन में हमेशह ईंदा रहंदा, उन में विचलित न थियणो असांखे। असांजी इहा हैबिट थी वेंदी आहे त असां जेॾीमहिल सभु ख़ुशियूं हूंदियूं आहिनि, सभु सुख हूंदा आहिनि असां वटि, पैसो ई जाम हूंदो आहे, परिवार हूंदो आहे, ख़ुशियूं ईंदियूं आहिनि, खाधो पीतो सभु शइ हूंदी आहे, पोइ असां न गुरू ॾे वञणु भाईंदा आहियूं, न असां भॻवान खे कोई यादि कंदा आहियूं, न ई असां कोई पूजा पाठ, न ई दान वग़ैरह कंदा आहियूं, न ई कोई नेम कंदासीं। पर जॾहिं वरी उहा जेका कामयाबी आहे उहा वरी ढलान ते अची वेंदी आहे, हेठि थी वेंदी आहे, पैसो ख़तमु थींदो आहे, पोइ असां संतनि ॾे वेंदासीं, वेनती बि कंदासीं संतनि खे, भॻवान खे प्रार्थना कंदासीं, उन खे ॿाराईंदासीं, कंदासीं, उन खे प्रार्थना कंदासीं भॻवानु मूंखे कीअं बि करणु ओज ते चाढ़। भॻवानु त वरी बि माता पिता आहे, छो जो जीअं माउ खे अगरि कोई ॿारु तंग कंदो आहे, उहो थोरी देरि लाइ गुस्सो कंदी आहे, लेकिन वरी बि जंहिंमहिल रोईंदो आहे ॿारु नंढड़ो, त उनखे वरी माता पंहिंजी हंज में खणी करे प्यारु कंदी आहे, रोटी ॾींदी आहे। तीअं भॻवानु बि असांजी माउ वांगुरु आहे। पर असां जीवन में अगरि कॾहिं बि ओज ते हुजूं, पोइ कॾहिं बि असां जीअं नेम कंदा ईंदा आहियूं, भॻवान खे ॿाराईंदा ईंदा आहियूं, पंहिंजे सतगुरू खे टाइम ॾींदा ईंदा आहियूं, सतगुरू खे प्रार्थना कंदा ईंदा आहियूं, भॻवान जो नेम पूजा पाठ वग़ैरह सिमरन जेको दान जेको बि कंदा ईंदा आहियूं, कंटिन्यू अगरि उन सां रखंदासीं त कॾहिं बि असांखे वरी दुख न ईंदो, कॾहिं बि असांखे जीवन में दुख न ईंदो। पर जे असां अगरि ख़ुशी में यादि न कंदासीं कंहिंखे बि, न भॻवान खे न सतगुरू खे, त पोइ वरी दुख में असां उनखे यादि कंदा आहियूं, पोइ उहो दुख में अगरि राज़ी थींदो आहे, पोइ त राज़ी थींदो ई थींदो आहे वरी बि उहो, लेकिन थोरी देरि लाइ दुखु ईंदो आहे। पर तव्हां कंहिं माइटनि जो ॾिसो, अगरि कंहिं तव्हां हिकिड़ी सुठे नमूने पार्टी कई, सुठे नमूने दावत कई, त तव्हां कंहिं माइट खे ख़ासि के न घुरायो, त पोइ वरी उहो ज़ाहिर आहे कावड़िजी वेंदो, उहो चवंदो यार मूंखे पार्टी कयईं, कलो को ॾींहुं आहे, सभिनि खे मनाई, मूंखे न चई। ऐं जॾहिं वरी ज़रूरत पए असांखे पैसे जी या असांखे कंहिं साथ जी ज़रूरत पए, पोइ ॾे फ़ोन कयूं
त उहा जेको आहे न मूंखे यार पैसा ज़रूरत आहिनि, त मूंखे साथ ज़रूरत आहे। हू पहिरियों त फ़ोन न खणंदो, चवंदो उन मूंखे जेको आहे न ख़ुशी में यादि न कयो, मां अहिड़े माण्हू फ़ोन छो खणां। जेकर फ़ोन खयईं बि त पोइ वरी उहो जीअं मोबाइल फ़ोन कॉल बंदि करे चवंदो कल्ह को ॾींहुं आहे, मूंखे दावत कई आहे, सभिनि खे मनाई, फलाणे खे रोटी चए, फलाणे खे रोटी चए, जेके लिखंदा ई नथी, ऐं मूंखे रोटी न चई, हाणे वरी ॼण कमु पियो थी, हाणे वरी मां ॾे फ़ोन कंदो पां। त पोइ उन में छा थींदो आहे त उहो कॾहिं बि साथ न ॾींदो आहे। तीअं असां अगरि गुरू सां ईअं कंदा आहियूं, संतनि सां कंदा आहियूं, भॻवान सां कंदा आहियूं, त लेकिन वरी बि सतगुरू ऐं भॻवानु असांखे उन शइ खे विसारे करे, जो कल्ह को ॾींहुं हिन मूंखे न चयो या न लेखियो, न कुझु बि न कयईं, लेकिन पोइ बि गले लॻाईंदो आहे। संसार जे माण्हुनि जी ऐं गुरू जी ऐं भॻवान जी इहो ई फ़र्क़ु हूंदो आहे। असां गुरू खे अगरि जीअं भॻवानु कृष्ण अर्जुन खे चए थो त अर्जुन जेको बि मूंखे अंत समय में यादि कंदो आहे, मां उन जी ज़रूरु ॿुधंदो आहियां ऐं उन खे पंहिंजे धाम में घुराईंदो आहियां, कहूं लोक में। अर्जुन चएसि थो छा जेके बि आहिनि माण्हू सभु तोखे यादि कंदा अंत समय में? चईंसि अर्जुन न, मूंखे अंत समय में उहो यादि कंदो आहे जेको प्रैक्टिकल या कंटिन्यू यादि कंदो ईंदो आहे, अंत समय में बि उहो यादि कंदो। तीअं ई असां अगरि जीवन में प्रैक्टिकल ज़रिए कंटिन्यू असां सतगुरू जी हाज़ुरी भरींदा रहंदासीं, गुरू जी हाज़ुरी भरींदा रहंदासीं, भॻवान जी हाज़ुरी भरींदा रहंदासीं, त पोइ असांखे मुश्किल वक़्त में गुरू बि साथ ॾेई वेंदो ऐं भॻवान बि साथ ॾेई वेंदो। कंटिन्यू अगरि उनखे यादि कंदासीं, छो जो ही संसार पंहिंजे मतिलब सां ॿधल आहे। जंहिंजो जेतिरो मतिलबु हूंदो ओतिरो ई तोखे यादि कंदो, लेकिन जेको गुरू आहे, सतगुरू आहे, भॻवानु आहे, उन खे अगरि तूं यादि न कंदे बि, असां यादि न कंदासीं बि, उहो असांखे यादि ज़रूरु कंदो। तूं जे भुलाई हू न भुलाए, रोज़ तोखे रोज़ी रसाए। बसि इहा ॻाल्हि असां ज़हन में विहारे छॾियूं, जो भॻवानु जॾहिं असांखे डेली रोज़ी रसाए थो पियो ऐं दुख में असांखे सतगुरू संभार करे थो पियो, असांखे सिधी राह ॾेखारे थो पियो, कंहिं बि धाॻो ॾेई या रखिया ॾेई या असांखे कोई मंत्र ॾेई करे असांखे पार पुॼाए थो, भॻवान सां मिलाए करे असांखे ख़ुशी ॾिए थो, त उन माण्हू खे विसारणो न आहे, उन शख़्सियत खे, उन महान शख़्सियत खे विसारणो न आहे असांखे। संसार अगरि संसार खे ध्यानु न ॾींदासीं बि न, गुरू चाहियो त पोइ इहो संसार असांखे वापसि मान बि ॾींदो। असां कभी कभार सोचींदा आहियूं त यार माण्हू मूंखे मान नथा ॾियनि, माइट मूंखे मान नथा ॾियनि, मुंहिंजो साथ नथा ॾियनि। दरअसल हक़ीक़त में इहो बि हिकिड़ो जेको आहे न इम्तिहान हूंदो आहे। असां जीअं गुरू खे संभालंदा न आहियूं, प्रभु खे यादि न कंदा आहियूं, उनजो सार न लभंदा आहियूं, त संसार जा माण्हू बि असांजे सार न लभंदा। जॾहिं असां गुरू जी सार लहींदासीं, असां जॾहिं परमात्मा जी सार लहींदासीं, उनखे पुकारींदा ॿाॾाईंदासीं, त दुनिया वारा पाण ई माण्हू असांजी बि ज़रूरु सार लहींदा। इन करे बसि जीवन में संतुष्ट रहणो आहे ऐं इन ॻाल्हियुनि खे हटाइणो आहे पंहिंजनि खे, त करण वारो कर्ता धर्ता भॻवान ई आहे। असां पुतली आहियूं, जितनी चाबी भरी राम ने उतना चले खिलौना। उहो जिथे रहंदो असां उते रहंदा आहियूं, जिथे खावाईंदो आहे उते खाईंदा आहियूं, बसि उन जे सहारे जीवन जल्दी पिया ऐं भॻवान खे ई असां पंहिंजो बणाए छॾियूं। सभु कुझु उहो ई आहे, सभु कुझु उहो ई कंदो। जय जय समाधि वारा, जय जय समाधि वारा।